प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां हमीद भुट्टो। सदन वारी तहज़ीब रखंदड़ हिन धरती जो जेको मुक़दमो आहे, अॼु जेको असांजो मुक़दमो आहे उहो मुक़दमो आहे महांगाई जे हवाले सां। सिंध में महांगाई उरूज ते पहुची चुकी आहे। माण्हू महांगाई जे ज़रिए बेघर थी रहिया आहिनि। बुख बदहाली उरूज ते पहुची चुकी आहे। हालत इहा आहे जो माण्हू महांगाई सबबु पंहिंजा बच्चा विकिणी रहियो आहे, गुर्दा पंहिंजा खपाए रहियो आहे, पंहिंजी रत जिस्म जी उहा खपाए रहियो आहे। इहा हालत जे माशरे में हुजे, जंहिं ॿोली ॻाल्हाईंदड़ सां हुजे, असांजी धरती ख़ुशी वारी धरती आहे। हमेशह असां हिते ख़ुशियूं मल्हायूं आहिनि, पर अॼु असांजी धरतीअ ते मायूसीअ वारो आलम आहे। असांजो माण्हू मायूसी वारी ज़िंदगी गुज़ारे थो। उनजो कारण आहे गुरबत, बुख, बदहाली, महांगाई। अॼु सिंध जे मुक़दमो में असां हिकु नई रवायत क़ाइमु कयूं पिया। अॼु जेको असांजो महिमान आहे उहो आहे महांगाई। महांगाई जेका अव्हां जे बि घर में आहे, मुंहिंजे घर में आहे, असां सभिनी जे घर में महांगाई आहे। असांजो महिमान महांगाई आहे। महांगाई जेका नज़र न ईंदो आहे। महांगाई अव्हां खे असांखे नज़र त न ईंदी आहे, पर असांजे घर में हमेशह मौजूदु आहे। ऐं हिन वक़्तु ॾींहों ॾींहुं असां वटि महांगाई वधंदड़ अज़ाब हिकिड़ो नाज़ुल थियो पियो आहे। महांगाई जी कुर्सी जेकी अव्हांखे यकीनन ख़ाली नज़र ईंदी हूंदी, त महांगाई नज़र त कोन थी अचे, छाकाणि त महांगाई नज़र नथी अचे, पर महांगाई हिकु जिन वांगुरु, हिकु भूत वांगुरु अव्हां ते असांजे मथां सुवारु थियलु आहे, मसरत थियलु आहे। उहा मसरत हिन असांजा जेके हाकिम आहिनि, हुक्मरान आहिनि, उन्हनि जे ज़रिए, उन्हनि जे कारनामनि जे करे, उन्हनि जे ग़लति फ़ैसिलनि जे करे असांजे मथां महांगाई मढ़ी वञे थी, ज़्यादती थिए थी, ॾाढ जबर ज़ुल्म उन महांगाई वसीले जेको कुझु थिए पियो। अॼु जो मुक़दमो उन महांगाई जे हवाले सां आहे। ऐं महांगाई बादशाह आहे, उहो हिकिड़ो सरकार आहे। महांगाई जे हवाले सां उन बादशाह सरकार जो असां मुक़दमो अव्हां जे आॾो रखियो आहे। असां वटि 2005 में 2006 जे डिसंबर जे अघनि खे वठिबो, जंहिं दौर खे असीं अमृत वारो दौरु चई रहिया हुआसीं। परवेज़ मुशर्रफ जो दौरु, अमृत जो दौरु। हिन दौर खे असीं जमहूरियत जो दौरु, जमहूरियत राज, पाकिस्तान पीस पार्टी जी हुकूमत ऐं 3 जमायतूं जंहिंजूं इतिहादी जमायतूं आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीस पार्टी, फंक्शनल लीग, मुतहदा क़ौमी मूवमेंट, अवामी नेशनल पार्टी, ANP, 4 जमायतूं। उहे 4 जमायतूं ज़िम्मेवार आहिनि त हिन मुल्क जे अंदरि, हिन धरती जे अंदरि महांगाई न हुजणु खपे, पर उहे 4 जमायतूं महांगाई जे हवाले सां ज़िम्मेवार आहिनि। कल्ह मुतहदा क़ौमी मूवमेंट वारनि सिंध असेंबली में महांगाई जे हवाले सां बाइकाट कयो, वॉकआउट कयो। अॼु महांगाई जे हवाले सां पाकिस्तान मुस्लिम लीग क्यू वारनि क़ौमी असेंबलीअ में बाइकाट कयो, वॉकआउट कयो। पर उहे सभु वॉकआउट त बाइकाट त कनि था, पर अमलन उहे छा पिया कनि, उहो सॼो मुक़दमो हूंदो। अॼु असांजे प्रोग्राम में अव्हां सभु जेके ॾिसो पिया, उहे ॻाल्हाए बि सघो था महांगाई जे हवाले सां, उन सचाई जे हवाले सां, त इन सचाई जो ज़िम्मेवार केरु आहे, महांगाई जो ज़िम्मेवार केरु आहे, उनजो ॾोही केरु आहे, उहो इल्ज़ाम, उहो मुक़दमो कंहिं ते लागू थींदो। अव्हां अॼु हिन प्रोग्राम में सिंध जे मुक़दमो में असां सां ॻाल्हाए बि सघो था। हींअर ई असां वटि हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सर। केरु पिया ॻाल्हायो अदा? सर अली गुलाम खोसो। अली गुलाम खोसो, महांगाई खे कीअं पिया ॾिसो? ऐं महांगाई जेको हिकिड़ो जिन आहे, भूत आहे, अव्हां असां सभिनी जे मथां ॾींहों ॾींहुं असांखे उॾई वांगुरु खाई रहियो आहे, तबाह बर्बाद करे रहियो आहे, उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? छा अव्हां जो सुवालु आहे? सर असांजो सुवाल इहो आहे त जेका महांगाई ॾींहं ॾींहुं वधे पई, गवर्नमेंट इन जे बारे में छा पई करे, इन जी रोकथाम लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि? पर असल में ॻाल्हि इहा आहे त महांगाई जी हिते शरह तमामु घणी वधी वई आहे। ख़ासि तौर ते जेका असांजो डिस्ट्रिक्ट मीरपुर खां आहे, हिन में 6 शुगर मिलूं आहिनि। ऐं असां वटि जेका खंड आहे हिते 87 रुपया 90 रुपया किलो विकिरो कई पई वञे। ऐं उहा बि अहिड़ी आहे सफ़ा सन्ही खंड ॾिनी पई वञे जेका कंहिं कम जी न आहे। उनखां सवाइ हर शइ महांगी थी वई आहे घर ते। भाउ अली गुलाम जी, तव्हां महांगाई जे हवाले सां ॻाल्हि कई खंड जी। खंड त उहा शइ आहे जंहिंजे लाइ हुक्मरान चई रहिया आहिनि त जेको माण्हू अफोर्ड न करे उहो खंड इस्तेमालु न करे। खंड जेकी ॾाढी महांगी थी रही आहे, उहा खंड जेकी तमामु घटि पैसनि ते मिलंदी हुई, अव्हां ॻाल्हि कई मीरपुर ख़ासि थी त 3 शुगर मिल उते मौजूदु आहिनि। असांजी बदकिस्मती आहे त हिन मुल्क जे अंदरि जेके शुगर मिलूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ हुक्मराननि जूं आहिनि। जेके असांजूं सियासी पार्टियूं इतिहादी हिन मुल्क में हुकूमत कनि थियूं, उहे खणी पाकिस्तान पीस पार्टी हुजे, पंजाब जी हुकूमत नवाज़ लीग जी हुजे, जेके जमायतूं आहिनि शुगर मिलियूं त उन्हनि वज़ीरनि, कबीरनि, सलाहकारनि, सफ़ीरनि, उन्हनि जे भाइरनि, मिटनि, माइटनि जूं आहिनि। उहे छो चाहींदा अव्हां जो, मुंहिंजो, ग़रीब जो दर्द, त उहा खंड सस्ती कनि। असांखे अटो जा जेके बि ज़रूरत जी शयूं आहिनि छो सस्तियूं कनि? छाकाणि त उहे सरकारी पैसनि ते, सरकारी नाणे ते मुफ़्त जो माल खाई रहिया आहिनि। असांखे जाॻणो पवंदो, सुजाॻ थियणो पवंदो, क़ौम खे जाॻणो पवंदो, पंहिंजो मुक़दमो पाण विढ़णो पवंदो।
असांखे पंहिंजे मुक़दमे लाइ, पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे दर्द लाइ पाण ॻाल्हाइणो पवंदो। जेकॾहिं तव्हां असां गॾिजी पंहिंजो दर्द, पंहिंजो आवाज़ु हिन सिंध जो मुक़दमो नथा विढ़ूं त पोइ असांखे केर बि हमेशह कोन जाॻाए सघंदो। असांखे जाॻणो पवंदो, पंहिंजो मुक़दमो पाण विढ़णो आहे। अटो जेको अॻ में 2006 में वठूं त 13 रुपया किलो, हिन वक़्तु 2010 में 4 सालनि में 35 रुपया किलो। चांवर जेके उन वक़्तु सुपर कर्नल चांवर 60 रुपए किलो हुया, उहे हिन महिल 130 रुपया किलो। इहा छा आहे? ज़ुल्म आहे। पर असीं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़, उन ख़िलाफ़ असांखे आवाज़ु उथारणु खपे। अॼु असांजो मुक़दमो पंहिंजे आवाज़ लाइ आहे, पंहिंजे दर्द लाइ आहे, हिन महांगाई जे लाइ आहे। सिंध जो मुक़दमो तव्हां ऐं मुंहिंजे हिन ग़रीब माण्हूअ जे, हिन मुआशिरे जे हवाले सां आहे। असांखे पंहिंजो मुक़दमो पाण बि विढ़णो पवंदो। हमेशह असां पंहिंजे प्रोग्रामनि में सिंध जे मुक़दमे में मुख़्तलिफ़ सियासतदाननि खे विहारे ॻाल्हियूं त कंदा आहियूं, उन्हनि ते दावा त कंदा आहियूं, हुन ते इल्ज़ाम त हणंदा आहियूं, हुन ते ॻाल्हि त कंदा आहियूं। हू पंहिंजी जान छॾाए हलिया वेंदा आहिनि त असीं सभु सचा आहियूं। सियासतदान हमेशह चए थो जेको हुकूमत में वेठो आहे त मां सचो आहियां, का करप्शन नथो कयां। असां वटि मुल्क जे अंदरि 18 करोड़ अवाम आहे। 18 करोड़ अवाम जी ॻाल्हि कंदासीं त 18 करोड़ अवाम, असां वटि 1800 माण्हू जेके असां वटि हाकिम आहिनि। 1800 माण्हुनि में यकीनन 40, 50, 60 माण्हू चङा बि हूंदा। कंबर अली जी कॉल आहे, पहिरियों हुन सां ॻाल्हायूं था। अदा कंबर अली, सलाम अलैकुम। हेलो 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 अदा, सलाम अलैकुम। अस्सलाम वालेकुम बेटा। अदा तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया, महांगाई जे हवाले सां छा सुवाल आहे तव्हांजो? टीवी जो आवाज़ घटि कयो, तव्हांजो टीवी जी आवाज़ जे करे आवाज़ न पियो अचे। हाँ, मुझे महंगाई अमीन साहब एतिरी थी वई आहे जो माण्हू पंहिंजे घर में वेठा पर नंढनि ॿारनि खे पढ़ाई बि नथो सघे पियो। एतिरो असां सां माना परेशानी में सॼो वक़्तु गुज़रे पियो। हिकु त मथां सैलाबनि जो वक़्तु गुज़री वियो ऐं उन खां पोइ त माना जेका शइ मार्केट में टीवी जो आवाज़ घटि कयो, पंहिंजो टीवी जो आवाज़ घटि करे ॻाल्हायो अदा। थोरो आवाज़ घटि कयो अदा। जी अदा। जेका 10 रुपए मिलंदो हो त अॼु उहो मिलंदो 40 रुपया। बिल्कुलु अदा, ठीकु आहे। असां इहो सम्झ में नथो अचे त भला हिन वक़्तु इहो छा थींदो, अॻिते हिन खां अॻिते अञा छा थींदो। भाउ तव्हांजो किथां पिया ॻाल्हायो? तव्हां कहिड़े शहर मां? मां हैदराबाद ज़िले मां ॻाल्हायां पियो। हैदराबाद ज़िले मां ॻाल्हायो पियो, ठीकु आहे। असुल छा आहे त जेको ॿोॾि मुतासिरीन जे हवाले सां या जेको सैलाब आयो आहे, उहो एतिरो जेको नुक़सान त पंहिंजी जाइ ते थियो ई थियो आहे। पर हुकूमत, हुक्मरान उहो पंहिंजो बहानो बणाइनि पिया त सैलाब जे करे नुक़सान थियो आहे तमामु घणो, जंहिंजे करे महांगाई थी आहे। पर महांगाई जेकी आहे उहा मुनाफ़ेखोरनि माण्हुनि जे करे आहे। महांगाई जे करे आहे। मुनाफ़ेखोर माण्हू मुनाफ़ो पंहिंजे कमाइण लाइ महांगाई कनि था। बसर जेके ॿोॾि खां अॻ में 12 या 15 रुपए किलो हुया, हिन महिल 60 रुपए किलो। ज़ुल्म जी इंतहा आहे। उहा मुनाफ़ेखोर, माफ़िया, भत्ताखोर जेके माण्हू अॻ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुनाफ़े खाईंदा हुआ, पर हींअर उहे मुनाफ़नि जो अंगु वधी चुको आहे। टमाटनि जो अंगु ॾिसो, बटालनि जो अंगु ॾिसो, जेकी शइ खाध पीती जी शइ ॾिसो, उहो ॾींहों ॾींहुं अघु वधे पियो। हुक्मरान चवनि पिया त ॿोॾि जे करे महांगाई थी आहे, आलमी मार्केट में महांगाई थी आहे। हुक्मराननि जी जमायत सां लाॻापियल असीं खोड़ माण्हुनि सां ॻाल्हायो आहे, जेके ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं सिंध जे मुक़दमो में, पर वक़्तु आहे शार्ट ब्रेक जो। वठूं था शार्ट ब्रेक, अचूं था महांगाई जे हवाले सां असां सां गॾु। अॼु कुर्सी जेकी ख़ाली आहे उते आहे महांगाई जो जेको आहे वॾो जेको ज़लज़लो। शार्ट ब्रेक खां पोइ अचूं था, पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं।